जिस्म में कोलेस्ट्रॉल जे मिक़दार जी हिक मख़सूस लेवल हूंदी आहे जंहिंखे मापण लाइ रवायती टेस्टुनि जी ज़रूरत पवे थी। सड़ंब वारी शयुनि जे घणे इस्तेमाल जे करे कोलेस्ट्रॉल जी सतह में वाध मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि जो सबबु बि बणिबी आहे। इहो ई सबबु आहे जो डॉक्टर बार बार कोलेस्ट्रॉल जी सतह मापण लाइ चवंदा रहंदा आहिनि। आमतौर ते कोलेस्ट्रॉल लेवल जी माप कोलोरीमीटर, क्रोमाटोग्राफी ऐं एंजाइम्स जी मदद सां कई वेंदी आहे, जंहिंमें ॻरी लागत ऐं घणे वक़्त जी ज़रूरत पवे थी। पर रूस जी ओरल फेडरल यूनिवर्सिटी URFU जे साइंसदाननि हिकु अहिड़ी चिप ठाही आहे जेका प्रोटीन इस्तेमाल करण बदिरां क्लोराइड जी मदद सां पंहिंजो कमु करे थी, जंहिंसां घटि ख़र्च ऐं सवले तरीक़े ज़रिए एतबार जोगी कोलेस्ट्रॉल लेवल बाबति ॼाणे सघिजे थो। मक़नातीसी नैनो ज़रड़ा विछायल इन चिप ते रत जा थोरा फुड़ा रखी उन्हनि ते एसीटोनाइट्राइल केमिकल लाथो वञे त कोलेस्ट्रॉल जी बहितरीन लेवल ज़ाहिर थिए थी, जॾहिं त इन ते मौजूदु एनालाइज़र मरीज़नि में कोलेस्ट्रॉल जी वाध बाबति आगाह करे थो। जेतोणीकि इन चिप खे लेबॉरेटरी मरहलनि मां त गुज़ारियो वियो आहे, पर इन जे आम इस्तेमाल बाबति अञा ताईं को बि ऐलान नाहे कयो वियो।